नाज़रीन जिस्कम जो पैगाम सिंध महाराज प्रेस क्लब ते पहुंची चुको है। असां हिते मौजूद क़ौम परस्त अगवानन ऐं जिस्कम चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजी जेका इहा सिंध मार्च आहे प्यार मोहब्बत अमन ऐं पाण में भाईचारे सां रहण जे लाइ जेके भी उर्दू ॻाल्हाईंदड़ हिते आया आहिनि सिंध खे जॾहिं आया हू सिंध में रहिया हू सिंधी इन असां उन्हनि खे सिंधी सम्झूं था ऐं जेको भी सिंध खे विराइण जी ॻाल्हि कंदो त ही सिंधी माण्हुनि खे उहा ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए। उन जे करे ही सिंधी माण्हू अॼु हिते पंहिंजे शहर कराचीअ में गॾु थिया आहिनि कराचीअ सां मोहबत करण जे लाइ पंहिंजे शहर सां मोहबत जे लाइ। अज पैगाम सिंध मार्च जो मकसद ये हुआ तो सिंध एक रहंदी कुछ दुनिया चवन थियूं त कराची के जुदा सूबो ठाहिजो। असां चऊं था त तव्हांखे असांजी धरती पनाह ॾिनी हिते रहायो तव्हांखे पंहिंजो बचो करे पाली हाणे उनखे कुख में खजर न हणो असां सां ॿाहिरि थी रहो। सिंध जे वहादत ख़िलाफ़ जिन वार कयो आहे उन्हनि खे अॼु लखे सिंधी माण्हू कराची सिंध जी दिलि कराची में पहुची करे उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे त कराची सिंध आहे सिंधियुनि जी आहे कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। जेको भी सिंध जे ख़िलाफ़ सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदो उन जे लाइ ही समूरी सिंधी क़ौम जा ही पुट ही धरती जा वारस उथी खड़ा थींदा ऐं कंहिंजे पीउ खे बि ताक़त न आहे जो सिंध जो विरहाङो करे या सिंध जे इंच जी बि ॻाल्हि करे। अॼु भी सिंध मार्च में ये पैगाम खणी आया आहिनि त सिंध जी वहदत खिलाफ़ काल साज़िश असांखे क़बूल न आहे। नाज़रीन जिस्कम चेयरमैन ऐं क़यादत जो ये चवणु आहे त कंहिं बि सूरत में असां कराची जी वहदत वार करण कोन ॾींदासीं। कैमरामैन जावेद जोन सां गॾु रज़ा कासी, आवाम आज़ाद टीवी कराची।